नाज़रीन, फरीदाबाद जे गर्ल्स स्कूल में टीचर गैर हाज़िर हुजण सबब इल्मी सरगर्मियों सख्त मुतासर थी रहियूं आहिनि। इन हवाले से पेश आहे मंठार ख़ास केली जी रिपोर्ट। काछे जो शहर फरीदाबाद हुकूमत की बेजानी ऐं लापरवाही सबबि अॻई बुनियादी सहूलियत खां महरूम बणियल आहे, जिन ते इंतज़ामी लापरवाही तालीमी इदारनि जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। गर्ल्स हाई स्कूल फरीदाबाद में मुक़रर टीचिंग ऐं नॉन टीचिंग अमलो अक्सर करे गैर हाज़िर हुजण सबबि नियाणी जी तालीम तबाह थियण लॻी आहे। स्कूल जो कारोबार पिणु मुतासिर थियण लॻो आहे। स्कूल में मुक़रर 10 खां मथे टीचिंग स्टाफ हुजण बावजूदि अक्सर करे मास्टराणियूं स्कूल नथियूं अचनि ऐं घर वेठे पघारूं खणी रहियूं आहिनि, जंहिं सबबि शहर समेत ॻोठनि जूं नियाणियूं तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थियण लॻियूं। इलाइक़े वासियुनि शिकायत ते तालुका एजुकेशन ऑफिसर स्कूल जो विज़िट कयो हो, जंहिंमें स्कूल जी हेड मास्टराणी आपा इनायत चांडियो समेत 8 लेडी टीचर्स गैर हाज़िर हुयूं। स्कूल में बुनियादी सहूलियतुनि जी पिणु खोट आहे। साइंस लैब, स्पोर्ट्स जो सामान, फर्नीचर समेत ॿियनि शयुनि जी अशद ज़रूरत आहे। शहरियन स्कूल जी हेड मास्टराणी ऐं तालुका एजुकेशन ऑफिसर गर्ल्स आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिते मास्तराणियूं तक़रीबन 10 आहिनि। हेड मिस्ट्रेस जेका आहे उहा सदाईं गैर हाज़िर हूंदी आहे। टीओ साहब जेका 10 आयो त हेड मिस्ट्रेस बि कोन हुई ऐं उन खां बाद जेके आहिनि 10 न मां 2 हिकिड़ो जेको आहे सो गैर इहो मोकल ते छॾणियूं जेके आहे सो हुयूं ई कोन। मामिलो आहे उस्तादनि जो उहो घणो क़दुरु गैर हाज़िर थो रहे ऐं कल्ह बि तव्हां ॾिठो हूंदो जेको डीओ साहब आयो हो त उन जेको आहे सो अची छापो हुयो त उन्हनि मां केर बि न हुयो, बाक़ी का 1-2 उस्ताद हुई। ऐं असां अर्ज़ु था कयूं आला ऑफिसरनि खे त जेको आहे सो स्कूल बचायो फरीदाबाद जो ऐं अमले ते सख़्ती कयो। का बि टीचर वीज़ा ते न वियल आहे। तव्हां भली जेके असांजे आस पास जा आहिनि दुकान, उन्हनि दुकानदारनि खां पुछो, हे रस्ता था रोड था ठाहिनि, उन्हनि मज़दूरनि खां पुछो, बाक़ी टीओ साहब खे अलाए कंहिं चयो आहे त वीज़ा ते वियल आहिनि। ऐं हिनमहिल बि ॾिसो तव्हां त मुंहिंजो स्टाफ मौजूदु आहे। ॾाढो ॾुख ऐं अफ़सोस थियो आहे त हेॾो शहर जो वॾो तइलीमी इदारो आहे, उन में 10 टीचर्स आहिनि, उन्हनि मां 2 टीचर्स जेके आहिनि उहे जेको वर्क कनि पियूं। 6 टीचर्स मोकल ते आहिनि, इहो एबसेंट, ऐं 2 टीचर जेको आहिनि मोकल ते आहियूं। वॾो अमलो आहे ऐं ॾाढो माहौल जेको आहे स्कूल जो जेको आहे मूंखे न वणियो अॼु। ऐं हेड मिस्ट्रेस ख़ुदि जेको आहे उहा पाण मोकल ते आहे, उहा उनजी ख़बर पई आहे त उहा स्कूल ड्यूटी बि कोन थी करे, ऐं बाक़ी जेको अमलो सॼो आहे उहो बि हुन वीज़ा ते छॾे छॾियो आहे। सो हायर अथॉरिटी खे रिक्वेस्ट आहे त हिननि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो टीम मुक़ररु करे हिन जी इंक्वायरी कई वञे, हिन जी जांच कई वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त स्कूल मां गैर हाज़िर रहंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे ड्यूटी लाइ पाबंद बणायो वञे, जीअं नियाणियुनि जी तालीम तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन अब्दुल फताह गांजो सां गॾु मंठार ख़ास केली, आवाज़ टीवी न्यूज़, फरीदाबाद।